सनाब गंवर शहर किथां जो आहे? मीरपुर ख़ास। घणो टाइम थियो अथई? कहिड़े दौर में? 12 साल 302 जी, अ, बिल्कुल यानी बेगुनाह। कीअं पियो टाइम गुज़रे हिते? टाइम बस हाणे जेल आहे, पर हिकिड़ी माना ज़ुल्म जी इंतिहा आहे। असां जेल जे हिसाब सां नथा चऊं, असां चऊं था अदालतुनि जे हिसाब सां त कोई इंसाफ़ नाले जी का शइ ई न आहे हिते। जेल त जेल आहे, भले केॾो बि सुकून आहे हिते, अमन आहे, पर वरी बि जेल आहे न। असां बार बार इहे ई चवंदासीं त अदालतुनि में को बि इंसाफ़ नाले जी का शइ ई न आहे। बेगुनाह हिकिड़ो शख़्स यानी बेगुनाही जा हिकिड़ा मज़बूत सबूत मौजूदु हुअण जे बावजूदि 12 साल हिकिड़ो माण्हू जेल में रहे थो। ताज़ा मुंहिंजी शादी थियल, हे दुश्मनी जे करे जिन माण्हुनि वटां रहंदो हुउसि उन्हनि जी पाण में दुश्मनी, ऐं जिन माण्हुनि जा उन्हनि नाला ॾिना दुश्मनी तहत उन्हनि जा ॿार हुआ नंढा, उन्हनि खे ॾिठो त हीअ फासंदा कोन पहिरीं, हीअ जेको आहे सो यानी हिकिड़ो छा चवंदुसि त अलॻि हिकिड़ी यानी धारी क़ौम जो माण्हू आहे, उनजो नालो पहिरीं ॾेई करे उनखां पोइ हिननि जा नाला ॾियूं, केस मज़बूत थिए, हिकिड़ी साज़िश करे उनजे बावजूदि असांखे फासायो वियो। तव्हां यकीन कोन कंदो, जिन माण्हुनि असां ते गवाहियूं ॾिनियूं अदालत जे अंदरि त भई हिननि खे असां ॾिठो आहे पंहिंजे अखियुनि सां, उन्हनि माण्हुनि ई जनाज़े जा ऐलान मूंखां कराया। मां हाफ़िज़ क़ुरान आहियां बाक़ाइदा। जिन माण्हुनि असां ते इहे गवाहियूं ॾिनियूं अदालतुनि जे अंदरि, थाणनि ते, हिते हुते, त भई जेको आहे सो हिननि खे असां सरज़मीन ते ॾिठो आहे, उन्हनि माण्हुनि ख़ुदि मूंखां यानी जेको डेथ अनाउंसमेंट थी या जनाज़े जा ऐलान जेके आहिनि उहे सभु मूंखां पाण कराया। ठीकु आहे, भला हिते कीअं आहे सूरत हाल? मिट माइट मिलण हिते असांखे का बि तकलीफ़ कोन्हे, असांजी का बि मुलाक़ात कोन्हे का, की तव्हांजा जेल अमले वारा मौजूदु आहिनि, असांजी का बि मुलाक़ात न आहे, अचे कोन थो। असीं ग़रीब आहियूं, हींअर मूंखे 11-12 महीना थिया आहिनि, मुंहिंजी का मुलाक़ात ई न आहे। 12 साल यार पीरियड आहे, हिकिड़ो टाइम आहे जेको असां यानी हिते ॿाहिरि मिट माइट आहिनि, पर गुरबत आहे, छा कयूं? वकील पैसो था घुरनि, पैसो ॾेई पिनी असां माण्हुनि खे यानी परेशान करे। यादि ईंदी थी भला? साईं मां तव्हांखे चयो, मुंहिंजी ताज़ा शादी थियल हुई, 15 ॾींहं बि कोन गुज़रिया, मूं त हीउ यानी हिकिड़ो गंदो इल्ज़ाम मड़े करे या 302 जो इल्ज़ाम मड़े करे मूंखे अंदरि करायो वियो। ऐं मां जज जे साम्हूं फ़रियादीअ खे चयो आहे त तव्हां क़ुर पाक ते हथु रखी चओ मां तव्हांजो ॾुआरी आहियां, मूंखे भले फाही जी सज़ा ॾिनी। पहिरीं मां हुन फांसी घाट में रहियो आहियां, त पहिरीं मूंखे फाहीअ जी सज़ा हुई। पैगाम को ॾींदे मिटनि माइटनि जे लाइ? मां कंहिंजे लाइ बि पैगाम कोन ॾींदुसि, मां अदालतुनि खे पैगाम ॾींदुसि, मां हुक्मराननि खे